अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक विद नसीर गोपांग में अवांखे चऊं था भलीकार ऐं अॼु जो जेकॾहिं असीं ॾींहुं ॾिसूं ख़ासि तौर ते पाकिस्तान जे हवाले सां त उहो अदालतुनि जे नाव करे सघिजे थो अॼु जे ॾींहं खे, छाकाणि त अॼु जेके अहम ख़बरूं आयूं आहिनि 4 खां 5 जे लॻभॻि उहे अदालतुनि सां सलाहियल आहिनि ऐं उते जेके कुझु ॿुधणियूं थियूं, कुझु जेके फ़ैसिला आया उन सां गॾोगॾु पाण उन ते बि ॻाल्हाईंदासीं ऐं पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। नून लीग जो सरबराह नवाज़ शरीफ़ साहिबु ॾे पहुची चुका आहिनि। उन जेके सरगर्मियूं आहिनि उहे हलंदड़ आहिनि। जलसो बि उन्हनि जो थियो लाहौर में, यकीनन अवां ॾिठो हूंदो। उन खां पोइ हाणे उन जेके अदालतुनि में वञी सघनि, उन जा मामला बि अदालतुनि में आहिनि, सो उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। सभ खां पहिरीं जेकॾहिं पाण ॻाल्हि ॿोल कयूं त अॼु जेका ख़ुसूसी अदालत हुई साइफ़र केस जे हवाले सां उन जी ॿुधणी थी ऐं उन ख़ुसूसी अदालत जेको आहे उहो PTI जे चेयरमैन ऐं अॻूणे वज़ीर आज़म ऐं उन सां गॾोगॾु शाह महमूद कुरैशी साहिब ते जेको आहे उहो फ़र्द जुर्म लागू करे छॾियो आहे साइबर केस में। ऐं हीउ जेको नाज़रीन केस आहे आहिस्ते आहिस्ते लॻे थो जेका साइफ़र वारी सियासत PTI जे चेयरमैन शुरू कई हुई उन में हू फासजंदे नज़र अची रहियो आहे ऐं खोड़ जेके क़ानूनी माहिर आहिनि उहे चवनि था त हीउ केस उन्हनि जे लाइ इंतिहाई ख़तरनाक साबित थी सघे थो ऐं ॿियनि केसनि मां जेके उन्हनि जी रिआयत थी बि वञे पर साइफ़र केस जेको आहे उन जे लाइ ख़तरनाक साबित थी सघे थो। पाण उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। वरी जेका ॿी ख़बर आहे उहा बि ज़ाहिर आहे अदालतुनि सां ई सलाहियल आहे। जीअं मां तव्हांखे ॿुधायो त एहतिसाब अदालत अॼु ऐं आमदनी खां वधीक असास ठाहिण वारो जेको केस हो, रेफरेंस हो, इसाक डार साहिबु नून लीग जा अॻवान ऐं गुणा नाणे वारा वज़ीर, उन ते 2017 में ई रेफरेंस दाख़िल थियो हो या को उहो केस हलंदो पियो आयो। ऐं अॼु जॾहिं एहतिसाब अदालत में ॿुधणी थी त नेब चयो त इसाक डार जे हवाले सां उन्हनि खे त के सबूती हथ न आया आहिनि, त उन्हनि जा के असासा जेके आहिनि उहे आमदनी खां वधीक आहिनि। सो बदलता है रंग आसमान, कैसे कैसे इक़्तिदार में अचो त पोइ ज़ाहिर रवैया बि इदारनि जा चेंज था थी वञनि। सो इहो बयानु नेब जो अचण खां पोइ जेको एहतिसाब अदालत आहे इसाक डार ऐं उन सां गॾोगॾु जेके 3 शरीक मुजरिम हुआ उन्हनि खे बाइज़त बरी करे छॾियो। टीं जेका ख़बर आहे उहा बि सुप्रीम कोर्ट जे हवाले सां आहे त सुप्रीम कोर्ट में चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ साहब जी सरबराही में जेको आहे 3 रुकनी बेंच वक़्त सिर चूंडूं कराइण जे हवाले सां सुप्रीम कोर्ट बार जी जेका दरख़्वास्त हुई उन ते अॼु ॿुधणी हलाई। मुख़्तलिफ़ धुरियूं उन ते पंहिंजा दलील ॾिना ऐं आख़िर जेकॾहिं असीं ॾिसूं रिमार्क्स जेके आहिनि जस्टिस काज़ी फ़ाइज़ साहिब जा उहे काफ़ी अहम आहिनि, जंहिंमें उन्हनि चयो त 90 ॾींहंनि अंदरि चूंड मुमकिन नाहे ऐं उहा ॻाल्हि कयो जेका मुमकिन हुजे। ऐं उनखां पोइ जेको आहे उन्हनि इलेक्शन कमीशन जे सरबराह खे ऐं गॾोगॾु जेका हुकूमत आहे उन्हनि खे नोटिस जारी करे छॾिया आहिनि। 2 नवंबर ताईं हिन केस जी ॿुधणी मुलतवी थी आहे। ऐं उन सां गॾोगॾु चौथी जेका इंपॉर्टेंट ख़बर आहे उहा बि सुप्रीम कोर्ट जे हवाले सां आहे। सो सुप्रीम कोर्ट सिविलियन जो फ़ौजी अदालतुनि में ट्रायल करण जे हवाले सां जेको केस हलंदड़ हो, सो अॼु फ़ौजी अदालतुनि खे सुप्रीम कोर्ट जेको आहे कालदम करार ॾेई छॾियो आहे, रद्द करे छॾियो आहे। जस्टिस एजाज़ुल हसन जी सरबराही में ही 5 रुकनी बेंच हुई, जंहिंमें जस्टिस मुनीब अख्तर साहिबु शामिल हुआ, जस्टिस यया आफरीदी, जस्टिस मज़ाहिर अकबर नकवी ऐं जस्टिस आयशा मलिक ते मुश्तमिल ही 5 रुकनी बेंच हुई, जंहिंमें जस्टिस यया आफरीदी जेको आहे पंहिंजो फ़ैसिलो महफ़ूज़ रखियो। बाक़ी जेके 4 जज हुआ उहो पंहिंजो फ़ैसिलो कॾहिं ॿुधाए सघंदा। बाक़ी 4 जजनि फ़ौजी अदालतुनि खे रद्द करे छॾियो आहे। गॾोगॾु इहो बि हुकुम ॾिनो आहे त जेके 9 मई जे वाक़िअनि में मुलविस माण्हू आहिनि या जेके गिरफ़्तार कया विया उन्हनि जा जेके ट्रायल हलनि पिया फ़ौजी अदालतुनि में उन्हनि खे फ़ौजदारी कोर्टुनि ॾांहुं मुंतक़िल कयो वञे। ऐं 9 मई जो जेको वाक़ियो थियो उन ते जेको रद्द अमल आयो इंतिहाई शदीद क़िस्म जो ऐं बार बार चयो पियो त उन्हनि माण्हुनि खे सख़्तु सज़ाऊं ईंदियूं या उन्हनि खे कटड़े में आंदो वेंदो। सो वॾो डिबेट इहो पियो हले त सुप्रीम कोर्ट जे हिन फ़ैसिले खे सिक्योरिटी एस्टेब्लिशमेंट कीअं ॾिसंदी, उनखे क़बूल कंदी या हिन फ़ैसिले ते को रद्द अमल ईंदो, चैलेंज कयो वेंदो। पाण उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं गॾोगॾु अव्हांखे ॿुधायोसीं नवाज़ शरीफ़ साहिब जी वापसी ऐं उनखां पोइ जेके उन्हनि जूं सरगर्मियूं आहिनि अॼु जे प्रोग्राम में पाण उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। छाकाणि त सूरत हाल उहा ई साॻी नज़र अचे पई जेका 2018 जे इलेक्शन खां अॻु में हुई। तॾहिं PTI जे लाइ हिकिड़ो माहौल ठाहियो पियो वियो। तॾहिं जेके हुआ मियां नवाज़ शरीफ़ साहिबु उन्हनि ते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा केस बि दाख़िल थिया पे, इल्ज़ाम बि लॻा पे ऐं उनखां पोइ सभिनी खे नज़र आयो त उहे जेल विया। जेल खां पोइ हू इलेक्शन खां पोइ जलावतन बि थी विया 4 सालनि ताईं। साॻियो माहौल जेको आहे हींअर उहो PTI जे लाइ जुड़ी चुको आहे। सो उन जा जेके सरबराह आहिनि उहे हींअर जेल में आहिनि। पार्टी जेका आहे उहा टुकड़नि में तब्दील थी चुकी आहे। सो उन समूरी सूरत हाल ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। सीनियर सहाफ़ी ऐं तज़्ज़ियानिगार अब्दुल रज़ाक खट्री साहिबु जेके आहिनि उहे असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि इस्लामाबाद मां। अब्दुल रज़ाक खट्री साहिबु तमामु घणी महिरबानी सर, अव्हां असांखे वक़्तु ॾिनो। पॉलिटिकल सूरत हाल ते पाण ज़रूरु ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर अॼु जो ॾींहुं जेकॾहिं ॾिसूं त अदालती ख़बरुनि जे हवाले सां काफ़ी हावी रहियो। ख़ुसूसी अदालत जेको
साइफर केस में ख़ान साहब ते फ़र्द जुर्म लागू कयो, उनखां पोइ एहतसाब अदालत वरी इसाक डार खे बाइज़त बरी करे छॾियो। आमदनी खां वधीक असासन वारो जेको रेफरेंस हो, सुप्रीम कोर्ट इलेक्शन जे हवाले सां बि नोटिस जारी कया आहिनि। उन सां गॾोगॾु फ़ौजी अदालतुनि खे जेको आहे ख़ासि तौर ते कालदम जेको करार ॾिनो वियो आहे। पाण जेकॾहिं इन ते अची वञो सर, अॼु जेको सुप्रीम कोर्ट जी 5 रुकनी बेंच हुई, पर 4 जजनि जेको आहे फ़ौजी अदालतुनि खे रद्द कयो, हिकिड़े जज पंहिंजो फ़ैसिलो महफ़ूज़ रखियो आहे। कीअं त ॾिसो हिन फ़ैसिले ते घणो डिबेट इहो पियो थिए, अव्हां खां बि सम्झणु चाहींदासीं त सिक्योरिटी एस्टेब्लिशमेंट बार बार इहो ॿुधायो त 9 मई जे वाक़िअनि में जेके मुलविस आहिनि उन्हनि खे सख़्तु सज़ाऊं ईंदियूं, माफ़ न कयो वेंदो। अॼु अदालतुनि फ़ौजी कोर्टुनि खे ई रद्द करे छॾियो आहे, त उन ते को रद्द अमल अची सघे थो, हिन फ़ैसिले खे चैलेंज कयो वेंदो, या मूंखे लॻे थो त हिन फ़ैसिले खे क़बूल कयो वेंदो? वॾी महिरबानी नसीर साहब। चैलेंज करण जे हवाले सां इहो त हाणे वफ़ाक़ी हुकूमत फ़ैसिलो कंदी, पर मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त इहो सिक्योरिटी एस्टेब्लिशमेंट जे लाइ वधीक बहितर थियो आहे, छाकाणि त 9 मई जे हवाले सां जेका सूरताल पैदा थी हुई ऐं जेको कुझु असां ॾिठो पिए उहो सभु कुझु थियो पिए। हाणे हिन सॼी सूरताल जे अंदरि जेका पैदा थी आहे उनमें मुंहिंजो ख़्यालु आहे त इहो बहितर थियो आहे त जेको फ़ैसिलो आयो आहे सुप्रीम कोर्ट जे पारां। उनजे नतीजे में असां ॾिसंदासीं त ईंदड़ ॾींहंनि में जेको तनक़ीद थी पिए, ख़ासि करे PTI जे पारां त वन साइडेड सॼी ट्रैफिक हले थी, त शायदि उनमें छा कमी अची सघे। हाणे PTI जो जेको मामिलो आहे, ज़ाहिर आहे त हिन वक़्तु मुल्क जी वॾी पार्टी बि आहे ऐं पंजाब जे अंदरि तमामु वॾी स्टेक होल्डर बि आहे। तो हिन सूरताल में मुंहिंजो ख़्यालु आहे त सिक्योरिटी एस्टेब्लिशमेंट शायदि इहो जेको फ़ैसिलो आयो आहे उनमें को घणो हाणे न कंदी, ऐं जेको फ़ैसिलो फ़ौजदारी अदालतनि तां ईंदो ऐं उहो उन तरफ़ ई ईंदो, इहो मामिलो ईंदड़ ॾींहंनि में बहितरी ताईं ईंदो सिक्योरिटी एस्टेब्लिशमेंट जे हवाले सां। पर जेकॾहिं हाणे वफ़ाक़ी हुकूमत अपील में वञे थी त पोइ इहो सम्झी सघिबो त शायदि जिद घणो आहे ऐं हू चाहिनि था त मिलिट्री कोर्ट में इहे फ़ैसिला हलनि। ज़ाहिर आहे इन में हिकिड़ी ॻाल्हि इहा ज़हन में रखणु घुरिजे त जेकॾहिं वफ़ाक़ी हुकूमत इहा चैलेंज करे थी सॼे मामले खे, त उहो उन में कहिड़ो मौक़िफ़ अख़्तियार करे थी, छाकाणि त असांजो जेको ही अदालती रिश्तो आहे उन ते बि एतबार ऐं एतमाद करणु घुरिजे। सही था चओ। मतिलबु अव्हांखे लॻे थो त जेके मक़सद हासिल करणा हुआ उहे थी चुका, ख़ासि तौर ते PTI जे हवाले सां पाण जेकॾहिं ॻाल्हि ॿोल कयूं त जेको हींअर हाल आहे PTI जो, उनजो चेयरमैन जेल में आहे, फ़र्द जुल्म पिया लागू थियनि, उन करे अव्हांखे लॻे थो त हाणे उन्हनि मामलनि ते वधीक सख़्ती जी ज़रूरत कोन्हे, मक़सद हासिल थी चुका? हाँ, ॾिसो रहियो छा आहे, ॿ उन मां हिसा थी विया आहिनि। परवेज़ खटक पंहिंजी पार्टी ठाहे छॾी आहे पार्लियामेंट जो PTI जो, ऐं ॿी पाकिस्तान इस्तेकाम पार्टी ठही वई आहे। बाक़ी जेके माण्हू आहिनि ज़ाहिर आहे ॾिनल आहिनि, पासीरा आहिनि, का एक्टिविटी कोन्हे, मीडिया ते उन्हनि खे को एतिरो स्पेस कोन थो मिले। जेकॾहिं हिकिड़ो को माण्हू घुराए था वठनि PTI जो त बाक़ी ॿ उनजा मुखालिफ़ आहिनि। त हाणे सॼी सूरताल जे अंदरि हिकिड़ी वन साइडेड ट्रैफिक हले थी। हाणे उन में त जेको कुझु अप्रैल 2022 में जेका सूरताल हुई इमरान ख़ान जी ऐं हाणे जेका सूरताल आहे उनमें त हाणे लॻे थो त उहो घणो मज़लूम थी वियो आहे। हालांकि उनजा जेके मामला आहिनि उहे अञा माफ़ करण जे लाइ असांजी एस्टेब्लिशमेंट तयारु कोन्हे, पर सियासी दुरियूं आहिनि, ज़ाहिर आहे उन्हनि खे सियासी कुवतनि ज़रिए ई तव्हां जेको आहे सो पोइ ते धिके सघो था। त नवाज़ शरीफ़ बि इन ई सिलसिले में पाकिस्तान आयो आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त छा अवामी सतह ते हुनखे पज़ीराई मिले थी, नथी मिले, ऐं उनखां पोइ को अंदाज़ो थींदो। हेसि ताईं त सॼो जेको शयूं मैनेज थियल हुयूं, सॼी मीडिया मैनेज थी हुई, ऐं असां ॾिठोसीं त कीअं जेको आहे सो 21 अक्टूबर ते सुबुह खां वठी राति जो 10 वॻे ताईं सभु स्क्रीन इंगेज हुया। त उहो हाइप पीरियड थी आहे बहरहाल, पर आहिस्ते आहिस्ते इहा शयूं जेका दर्ज़ आहे उहा वेहंदी पट ते, ऐं उनखां पोइ वरी सॼो मंज़रनामो वाज़े नज़र ईंदो। तो हफ़्तो खनि ख़बर करियो सूरताल घणी क्लियर थी वेंदी। पर जेकॾहिं सर हींअर खां ई ॾिसूं, पाण पंहिंजी ॻाल्हि कयूं, मीडिया जो ज़िक्र कयो त मीडिया त हाणे बि अलियल ऐलान नज़र अचे पियो त मैनेज थी चुकी आहे ॼण त, ऐं हवाउनि जो रुख सिधो नवाज़ लीग जी हिमायत में आहे। इहो जो अख़बारुनि में इश्तिहार ई भली हलियो, पर सभिनी अख़बारुनि जा फ्रंट पेज जॾहिं पाण ॾिठासीं उहो सभु कुझु ॿुधाए वियो आहे। जंहिं अंदाज़ सां कवरेज मिली आहे
21 अक्टूबर ते नून लीग खे, त उन मां त लॻे थो त काफ़ी शयूं ॼण त वाक़ई मैनेज थी चुकियूं आहिनि। नसीर साहब, हिकिड़ी त ॾिसो न, हिकु त इहा जेका मीडिया मैनेज इन सेंस में थी हुई त ठीकु आहे, तव्हां अख़बारनि जा अफ़सरनि खे हायर कया, भरिया, सभु कुझु थियो, टेलीविजन ते इश्तिहार हलिया। ऐं ही पहिरियों दफ़ो तव्हां शायदि नोट बि कयो हूंदो त पहिरियों दफ़ो पाकिस्तान जे अंदरि जेके यूट्यूब ते इश्तिहार हुआ उनमें घणो जेको आहे सो हर शइ जेको बि यूट्यूब न्यूज़ जो हुजे या आहे सो ॿिया कॉन्टेंट जेके बि हुया, मोटिवेशनल हुया, कुकिंग जा हुया या इस्लामी हुया, पर हर यूट्यूब चैनल ते मियां नवाज़ शरीफ़ जो इश्तिहार हुयो। इहो त बज़ाहिर हिकिड़ी इन्वेस्टमेंट हुई, पर बुनियादी तौर ते जेका ब्लाइंड इन्वेस्टमेंट मीडिया ते थी आहे शायदि उहो डिस्कस कोन थींदो, ऐं हुनजो सबबु इहो आहे त सिंधी मीडिया खे त बहरहाल हे कुझु सम्झनि बि कोन था, न का उहो हुनखे अहमियत ॾियण लाइ तयारु आहिनि, न ई सिंध में नून लीग को कमु करण बि चाहे थी। इन करे उनखे मुमकिन आहे उन अकोमोडेट न कयो हुजे, पर इन सॼी सूरताल जे अंदरि जेका अहम ॻाल्हि आहे उहा इहा आहे त तमामु वॾे पैमाने ते पैसा ॾिना विया। ऐं मुंहिंजो पंहिंजो मूं उन ॾींहुं पाण सॼो वेठे कैलकुलेशन कई त राउंड अबाउट ही सॼो 50-60 अरब रुपयनि जो नुस्ख़ो हो, जंहिंमें मीडिया माण्हू अरेंज करणु, तव्हांजो जलसो अरेंज करणु, बसनि में माण्हू घुराइनि, ट्रेनूं जेके भरे आंदियूं वयूं, ऐं सॼो ख़र्च मिलाए। ज़ाहिर आहे त इहो नून लीग ही हाणे 16 महीननि जी हुन मां पावर मां वांदी थी इहे सभु हुन अरेंज हाल जे अॻु में करे वरिता हुया। ईंदड़ 200 अरब रुपया हिननि खे इलेक्शन कैंपेन में बि इस्तेमालु करणा पवंदा, त हुनजो सॼो अरेंज करे वरितो अथनि। सियासत घणी महांगी थी वई आहे, सियासत पंहिंजो स्पेस छॾियो आहे, सियासत नज़रियाती तौर ते फारिग थी वई आहे, ऐं तरक़ी जो जेको नैरेटिव आहे उन ते हाणे ॻाल्हि हले थी त तरक़ी जे नैरेटिव ते शहबाज शरीफ़ त ठीकु आहे, अॻु में हुन वटि हुयो, नवाज़ शरीफ़ हुयो, पर इन 4 महीननि में हिननि वटि खपाइण जे लाइ कुझु कोन्हे। मुंहिंजो ख़्यालु आहे त मथां जेका सभिनि खां वॾी ग़लती थी आहे उहा इहा थी आहे त जीअं अप्रैल 2022 में नो कॉन्फिडेंस वारे इमरान ख़ान खे फारिग कयो वियो, उनखां फौरी पोइ महीने ॿिनि में जेकॾहिं इलेक्शन कराए छॾींदा त मुमकिन आहे त ही सूरताल अॼु मुख़्तलिफ़ हुजे आहे। पर हिननि चाहे पियो त सभु कानून पंहिंजी मर्ज़ी जा कराइजनि, सभु ॻाल्हियूं थियनि, पर पाकिस्तान में जेके पाण ॾिसूं पिया सियासत जेका पाण ॾिसूं था उनमें जिन जो वीटो पावर आहे उहो हे कहिड़ा बि कानून ठाहे वठनि, उन सां को फ़र्क़ु कोन थो पए। उन्हनि जी मर्ज़ी जेकॾहिं हूंदी त हिन वक़्तु बि हालतूं जेकॾहिं चेंज करणु चाहिनि त करे सघनि था। बिल्कुलु। तो उन करे ही बसि हिकिड़ो हिन वक़्तु ॾिसो न, मियां नवाज़ शरीफ़ जे 2 महीना अॻु में जेका ॻाल्हि पे कई, हिन वक़्तु जॾहिं हुन अची तकरीर कई आहे त उहो बिल्कुलु असांखे उनजे बरअक्स नज़र आयो आहे। त नवाज़ शरीफ़ खे कोशिशि कई अथनि त बाबा हाणे तूं थधो थी, पर ॻाल्हि इहा आहे त इहो जेको थधाइण आख़िर इहा हुनखे 5 साल जेको हाणे हुनखे तासुर ॾिनी था त वज़ीर आज़म थींदो, छा 5 साल पूरा करे सघंदो? मूंखे नथो नज़र अचे, छाकाणि जेके तजुर्बा थिया आहिनि पाकिस्तान में। ईअं त पाकिस्तान में ही जेको आर्मी चीफ जो उहिदो, उनजी मुक़ररी, वरी एक्सटेंशन, हाणे सम्झूं था त फ़र्द जी अहमियत तमामु घणी हूंदी आहे, उनजी सोच सॼे इदारे ते रिफ्लेक्ट थिए थी। ऐं राहिल शरीफ़ जो दौरु पाण ॾिठोसीं, हुनखां पोइ जनरल बाजवा जो बि ॾिठोसीं, हाणे हीउ जेको दौरु हले थो, ऐं मियां नवाज़ शरीफ़ जो जेकॾहिं दौरु अचे थो ऐं हुनमें वरी जेकॾहिं वरी एक्सटेंशन थिए थी, त हिन सॼी सूरताल जे अंदरि सभु सियासत तव्हांजी जेको आहे पॉलिसीज़ हिन जे चौगर्द घुमनि थियूं। सो ईंदड़ ॾींहंनि में ही लॻे थो त सॼो कुझु शयूं चेंज करणियूं अथनि। जी पाकिस्तान में जेके इदारा नुक़सान में आहिनि उहे ई खपाईंदा, ऐं मीडिया आहे उनखे अंडर कंट्रोल कंदा, ऐं मीडिया जे जेको सॼो फॉर्मेट आहे पाकिस्तान में, हालांकि हींअर मुकमल अंडर कंट्रोल आहे, पर उनजे बावजूद तव्हां ॾिसिजो त ही अञा चेंज थींदो। उनजो सबबु इहो आहे त मीडिया जे अंदरि जेके नवां इन्वेस्टर आया आहिनि, जिन पंहिंजनि ॿियनि कारोबारनि खे प्रोटेक्ट करण जे लाइ मीडिया आउटलेट्स जे नाले ते सहारो वरितो आहे, उन्हनि खे बुनियादी तौर ते हिकिड़ी ख़बर न आहे त जेसि ताईं तव्हां
बिज़नेस मॉडल चेंज न कंदो तेसिताईं ही जेका मोहताजी आहे मीडिया जी उहा हलंदी रहंदी। सही। तो पाकिस्तान 22-24 करोड़ माण्हुनि जो मुल्क आहे, उनमें ज़ाहिर आहे उनखे उहे माण्हू ॾिसनि था। हाणे त अंदाज़ो लॻायो त मूंखे ॿुधायो त जेकॾहिं सॼो ॾींहुं 21 अक्टूबर ते हिकु ई क़िस्म जा फुटेज हुया, यानी बिल्कुलु। जेका क्लीन स्वीप नून लीग ॾिनी पे उहा ई उन्हनि टीवी चैनल हेडलाइनूं ड्रॉप हुयूं सॼियूं। अच्छा, ॿियो जेको सम्झणो आहे खटीर साहब मूंखे, जीअं मां ॿुधायो हिकिड़ो त ही पैसनि जी गेम आहे, शयूं पैसनि सां मैनेज थियूं, उहे पंहिंजी लेवल ते, उहे त नवाज़ लीग करे पई। ॿियो जेको हिकिड़ो तासुर बि उभरे पियो त इदारा जेके मैनेज कंदा आहिनि शयूं, उन्हनि जी बि वॾी इन्वॉल्वमेंट आहे। पीपल्स पार्टी त अलॻि ऐलान चवे थी, उहो चवंदो त रियासती प्रोटोकॉल बिल्कुलु नवाज़ शरीफ़ जे लाइ आहे। जीअं 2018 में ख़ान साहब जे लाइ हो, ऐं हवालो इहो ॾिनो थो न लंडन में हाई कमीशन अची उन्हनि खे सीआफ करे थो, हिते पुॼनि था त नादरा जो अमलो वञी उन्हनि जो एयरपोर्ट ते बायोमेट्रिक करे थो, ऐं ॿियूं घणियूं शयूं मैनेज थियनि पियूं। अव्हांखे बि लॻे पियो त साॻियो 2017 या 18 वारो जेको सीन आहे उहो रिपीट पियो थिए, किरदार रुगो चेंज आहिनि। डेफिनेटली इहो ॾिसो, ॻाल्हि इहा त हिन वक़्तु इतफ़ाक़ इहो आहे त मुमकिन आहे ज़रदारी साहिबु जेतिरी भंगार एस्टेब्लिशमेंट जे लाइ वियो आहे, पर हू उनखे अकोमोडेट इन करे न पिया करे सघनि हिन वक़्तु। उनजो सबबु इहो आहे त हिकु पंजाब में उन्हनि जी पोज़ीशन न आहे। ॾिसो, पंजाब में हिन वक़्तु सियासी कुवतूं वॾियूं ॿ आहिनि, ऐं टी ही जेका हिननि तोड़ी आहे इस्तेकाम पार्टी, जंहिंमें हू विनिंग कैंडिडेट वग़ैरह शामिल करे उनखे हिकिड़ी जमायत करे खड़ो कंदा। पीपुल्स पार्टी चोथों नंबर बि कोन्हे को 5 नंबर ते वञी को बीहे त बीहे। हाणे उनमें उन पीपुल्स पार्टी जहिड़े घोड़े ते हू कीअं जेको आहे सो जुआ पंहिंजी लॻाईंदा। तो इस्टेब्लिशमेंट मुमकिन आहे ज़रदारी साहिबु कोशिशि करे पंजाब में को कुझु माण्हू खणी अचे, पर जेका पोज़ीशन नून लीग या पीटीआई जी आहे उहो त उन जहिड़ी आहे कोन। तो हाणे हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका तव्हां करण पे चाही, मुंहिंजो ख़्यालु आहे, शायदि आउं अज्यूम ईअं करियां थो। पहिरीं ॻाल्हि इहा त अॻे इहो असां वटि तस्वुर हो त फ़ौज पंजाब जी आहे, पंजाब वॾो सूबो आहे, इहा सभु ॻाल्हि ठीकु आहे, मञूं था, पर प्रैक्टिकल हिन वक़्तु कुझु शयूं साबित थियूं आहिनि। उहो इहे आहिनि त नवाज़ शरीफ़ सां जेको कुझु थियो 2017 में, पोइ हू जेको नैरेटिव खणी निकितो हुयो, ऐं जनरल बाजवा, जनरल फैज़ हमीद, इहो सभु हुन पंहिंजे पीडीएम जी जेके जलसा हुआ उनमें जेका वीडियो लिंक ते तस्वीर कंदो, उनमें इहा ॻाल्हि कंदो रहियो। हाणे साॻी ॻाल्हि उनखां वधीक सख़्ती सां इमरान ख़ान कई आहे, उहो पंजाब बेस्ड आहे, तो ॿिन्ही खे कोन बख़्शियो वियो। हिन मां मुराद इहा आहे त फ़ौज एज़ ए इंस्टीट्यूशन सही पंहिंजे इदारे सां गॾु बीठी आहे, पंहिंजे चीफ सां गॾु बीठी आहे, पॉलिसी साज़ी में उनजो वॾो रोल आहे। सो असां सां इहो ज़रूरु थिए थो नंढनि सूबनि सां त ठीकु आहे, भुट्टो साहब जो दौर हो, बीबी जो, पोइ वरी ज़रदारी साहिबु जंहिं सूरत मां निकितो, पर पंजाब में जी लीडरशिप साहिब खां घटि कोन थी थिए। इमरान ख़ान जेको कुझु कंदो रहियो उनमें इहो आहे त इहो पाण मञूं था त उनखे रेस्क्यू कयो, ख़ुदि जेल मां कढाइण में जनरल बाजवा जो अहम रोल हो, उनखे ॿाहिरि मोकिलियो। इमरान ख़ान चाहियो कोन पे त हू वञे वापसि, पर इहो हाणे उहो जेको गहरो असरु हो पंजाब वारो या सिंध वारो, उहो घणो घटियो आहे, शयूं काफ़ी क्लियर थियूं आहिनि। ऐं पीपुल्स पार्टी वटि 15 सालनि दौरान जेको सिंध जो पावर रहियो आहे, इक़्तिदार रहियो आहे, ऐं जीअं मूं तव्हांखे पहिरीं अर्ज़ु त चयो त पाकिस्तान में नज़रियाती सियासत त ऑलरेडी फारिग थी वई आहे, हाणे इहा अची डेवलपमेंट ते बीठी आहे। जेकॾहिं हुन कुझु वॾा इदारा ठाहिया, पर बुनियादी जेको स्ट्रक्चर आहे, यानी यूनियन काउंसिल सतह खां वेंदे को हू जेकॾहिं हुनखे ठाहिया, को हुन वटि 4 वॾा शहर हुजनि हा जेके मॉडल तौरु पेश करे हा पाकिस्तान खे, त मुमकिन आहे उनजे लाइ का राय जुड़े हा, पर हाणे उहो स्पेस एतिरो कोन्हे। ॿी ॻाल्हि इहा त तव्हांजो जेको 15 खां 25 साल वारो नौजवान 65% आहे, उनजो सोचण जो अंदाज़ सॼो तब्दील थी वियो आहे, हू सॼो सोशल मीडिया ते शिफ्ट थी वियो आहे। उनखे जेतिरो कामयाबी सां कैश पाकिस्तान में तहरीक इंसाफ़ करायो आहे, उनखे एज़ ए प्रोपेगेंडा तौरु या उनखे ॿिए पॉलिटिकल जेको टूल थींदा आहिनि इस्तेमालु करण जे लाइ, उहो ॿी का पाकिस्तान में सियासी जमात न करे सघी आहे।
त हाणे सूरत हाल में पाकिस्तान जी सियासी जमातनि खे पंहिंजा रवैया पंहिंजा तरीक़ेकार तब्दील करणा पवंदा। मूंखे ॿुधायो त नवाज़ शरीफ़ जेका तकरीर कई उनमें नौजवान जे लाइ कहिड़ी ॻाल्हि हुई? मुंहिंजो ख़्याल आहे कुझु कोन हुयो। सही सिर्फ़ु IT जी इहा ॻाल्हि कई त असां चेंज कंदासीं, पर IT में छा छा चेंज थींदो? पाकिस्तान में तव्हां पेपाल जा ऑफिस न पिया खोले सघो, पाकिस्तान में यूट्यूब ऑफिस कोन थो खोले सघे, पाकिस्तान में फेसबुक जी ऑफिस नथी खोले सघे। हाणे जेकॾहिं इहे सभु शयूं हिते खुली वञनि, तव्हां बिलीव कयो त हे जेको असांजो नौजवान तबिको आहे हिन वक़्तु जेको घरनि में वेही $100-200 मंथली कमाए सघे थो, उहे सभु पैसा पेपाल जे ज़रिए अची सघनि था। बिल्कुलु। पर उहो छाकाणि त हुनखे ख़बर ई कोन्हे, तरजीह कोन्हे। तरजीह तो इशू इहो आहे त इहे अञा ताईं 90s वारे दौर में जीअनि था। दुनिया घणी तब्दील थी वई आहे। ठीकु आहे खत्री साहब, तमामु घणी महिरबानी अवां असांखे वक़्तु ॾिनो। थैंक यू सो मच। बिल्कुलु काराइतियूं ॻाल्हियूं आहिनि त उहो ई आहे त आहे छा, रोड मैप कहिड़ो हुजणु खपे, ख़ासि तौर ते जेकॾहिं नवाज़ लीग जो ई ज़िक्र कयूं या ॿियनि पॉलिटिकल पार्टियुनि जो। ज़ाहिर हाणे इलेक्शन जी सीज़न आहे, मंशूर पंहिंजो हू पेश कंदा, पर जेको पहिरियों जलसो हो इन करे बि मायूस कंदड़ हो जो हुननि जीअं खत्री साहब चयो त को हिकिड़ो रोड मैप कोन ॾेई सघिया। ऐं ॿी वॾी ॻाल्हि त इलेक्शन जेको पाकिस्तान जो सभ खां वॾो मसइलो आहे उन ते नवाज़ शरीफ़ साहब कोन ॻाल्हायो या नवाज़ लीग जी तरफ़ां अञा ताईं डिमांड न पई अचे त को इलेक्शन जनवरी में थिए। छो नवाज़ लीग इनखे नटाए पई? पीपल्स पार्टी बार बार इहो चए पई त इलेक्शन वक़्त सिर थिए, ऐं हाणे त उन्हनि इहो ऐलान कयो आहे त अवामी राब्ता मुहिम शुरू करणु वेंदा त जीअं जनवरी ताईं इलेक्शन पॉसिबल थी सघे। ब्रेक जो नाज़रीन वक़्तु थियो पियो, ब्रेक वठंदासीं, वापसि ईंदासीं, पाण ते वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं।